अॼु सुबुह जो ज़ुल्फ़कार शाह जेको चेयरमैन बि आहे इंग्लिश डिपार्टमेंट जो मुंहिंजे मथां तमामु घणी हला करे आयो ऐं मुंहिंजे भाउ जे मथां हमलो कयो। मुंहिंजो घर वारो न हुयो, मुंहिंजो भाउ बीठो हुयो, मां उन दरवाज़े वटि मूंखे उथंदे ई न प्रोस्टिट्यूट लफ़्ज़ चयो आहे। मुंहिंजी पुरज़ोर अपील आहे त जेके बि हरासमेंट जा जेके बि आहिनि उन कानून जे मुताबिक़ मूंखे इंसाफ़ ॾिनो। मां लेक्चरर आहियां, मां उस्ताद आहियां, मां 20 सालनि खां हिते पढ़ायां थी। मुंहिंजी इज़त ई महफ़ूज़ न आहे। आम छोकिरी आम औरत ई कीअं हूंदी? मां ॿारनि बचनि जी माउ आहियां, मुंहिंजो अचु मथो आहे। अगर उनके का दिमागी तकलीफ़ आहे, का परेशानी आहे त पंहिंजे उनखे घर ताईं महदूद कयो। वाइस चांसलर खां पुरज़ोर अपील आहे। उस्तादनि जी जॾहिं इज़त न आहे त शागिर्दनि खे कहिड़ो इल्मु सेखारींदो? अहिड़े खे लाहियो वञी नौकिरी तां, हरासमेंट आहे, औरत जे मथां हला करणु आहे। जे अगरि मां वधीक कुझु ॻाल्हायां त यकीनन हू मुंहिंजी पोती लाहियां, मुंहिंजा हथ पकड़े मुंहिंजे जिस्म जे नाज़ुक उज़वनि ते मूंखे धकु हणी आहे। मूंखे इंसाफ़ ॾिनो।